बदीन कॾहिं ऐं कीअं तबाह थियो? बदीन ते बदीन नालो कीअं पियो? बदीन जो पुराणो नालो छा हुयो? अगरि तव्हां इहो ॼाणणु चाहियो था त असांजी हिन वीडियो खे मुकमल ॾिसो ऐं असांजी हिम्मत अफ़ज़ाई लाइ असांजे यूट्यूब चैनल हिस्ट्रिकल पॉइंट्स खे सब्सक्राइब कयो ऐं उन सां गॾोगॾु बेल आइकन खे प्रेस कयो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो जी ख़बर तव्हां ताईं पहुचंदी रहे। मां आहियां शेरल बुखारी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो हिस्ट्रिकल पॉइंट्स। ही शहर हैदराबाद शहर खां 8 मीलनि जे मुफ़ासिले ते आहे। मौजूदा वक़्तु जंहिं जॻह ते बदीन जो शहर ॿधल आहे, के तारीख़दान उन जो पुराणो नालो सांवलपुर लिखनि था। असुल बदीन जो शहर मौजूदा बदीन खां अधु मैल परे हो, जिते हींअर खंडर मौजूदु आहिनि। बदीन 1780 ईस्वीअ में मदद खान पठान जे सिंध ते का वक़्तु उन जे लश्कर तबाह कयो हो। क़दीम बदीन जे दड़े मां सिकंदर आज़म जे दौर जा सिक्का बि मिलिया आहिनि, त उन खां अॻु जा तारीख़ी ओञाणपुण जिन मां हिन शहर जी क़दामत जो पतो पवे थो। हिकु रिवायत मूजिबि बदीन मलाहनि जी ज़ात आहे, जंहिंजी कंहिं दौर में उन शहर वारे हंधि रेण दरिया ते म्याण हुई, जेका बदीन म्याण सॾिबी हुई। पोइ आस्ते आस्ते बदीन जे नाले सां मशहूरु थी ऐं उन्ही करे हिन शहर ते उहो नालो पियो। बदीन नाले वारा मल्हाह ठट्टे ज़िले में पीर पठे जे भरिसां अॼु बि रहनि था। डॉक्टर नबी बख्श खान बलोच साहब जी तहक़ीक़ मूजिबि बदीन जो नालो हिकु बुज़ुर्ग शहाबुद्दीन जे नाले पुठियां पियो। पीर शहाबुद्दीन सरवदी सिलसिले जो बुज़ुर्ग ऐं शाह अब्दुल करीम जे वॾनि मां मटियारीअ जे जरारपोटा ख़ानदान मां हो। संदसि मुक़ाम बदीन शहर खां 1.5 मील खनि उत्तर ओलह तरफ़ शहाबुद्दीन जो मुक़ाम आहे, जंहिंखे अवामी ज़ुबान में शाहबदी पिणु सॾियो वञे थो। बदीन शहर जो नालो पिणु शहाबुद्दीन जे नाले पोयां पियो। शाह अब्दुल करीम रहमतुल्लाह जे वालिद लाल मोहम्मद शाह उर्फ़ लिल्ला शाह जी मज़ार पिणु शहाबुद्दीन जे मुक़ाम में आहे ऐं मशहूरु आहे। लोक रवायतुनि मूजिबि समन जे दौर में बदीन जे आसपास जूने जा ज़ात वारा माण्हू ज़ोर हुआ। जॾहिं होथल पद्मणी जो मुड़ुसु ॼाम ओढो कहर कुझु वक़्तु बदीन में अची रहियो त जूने जन हिकु जंग में ॼाम ओढे खे मारे विधो। होथल पंहिंजो पुटु जखरो ऐं धीउ सखर खे वठी निर्देश शहर भरिसां वञी रही। जॾहिं जखरो वॾो थियो त पीउ जो वेर वठण लाइ तोगाची राहिमे जी मदद सां बदीन ते काए आयो ऐं बदीन खे तबाह करे छॾियईं। ईअं ई बदीन जो शहर पहिरियों भेरो गहरो लड़ाइनि सबबु तबाह थियो। बदीन जे ओभर खां रेण दरिया वहंदो हो, उन ई करे हिन पट खे आबपाशी जूं सहूलियतूं मौजूदु हुयूं। माण्हुनि फिटल बदीन ते वरी घर ॾियणु शुरू कया ऐं हीउ शहर ॿीहर आबाद थी वियो। अरगूननि जे ॾींहंनि में मिर्ज़ा ज़फ़र बेग बदीन में अची रहियो, उन ई करे बदीन जो नालो बार बार कमु अचणु लॻो। मुज़फ़र बेग जूं जानी बेग सां बदीन जे भरिसां झड़पूं थियूं। फ़ारसी वाक़ियानिगरनि उन ते कलम खयो, जंहिं करे उन ई वक़्त जे किताबनि में बदीन जो ज़िक्र अचणु लॻो। फ़ारसी तारीख़दाननि उन ई खां अॻु में बि बदीन जो नालो कुतब पयां। समन खां पोइ अरगूननि, तरखाननि ऐं मुग़लनि जो बि बदीन सां सिधे या अणसिधे तरह वास्तो रहंदो पिए आयो। जॾहिं हुमायूं बादशाह फ़तेह बाग ऐं जून शहर में अची रहियो, तॾहिं बदीन
सौ सिधो मुग़लनि जे असर हेठि रहियो। मिर्ज़ा सालेह ऐं मिर्ज़ा बाक़ी बेग जी लड़ाई बि बदीन में लॻी, जंहिं सबबु काफ़ी खूनरेज़ी थी ऐं बदीन ऐं चाचकान ते निहायत ख़राबु असरु पियो। ईअं समन अरगुननि तरखाननि मुग़लनि जे ॾींहंनि में बदीन बर्बादु थींदो ॿीहर उसरंदो रहियो। कलोड़नि जे दौर में मदद खान पठान जी काह खां पोइ बदीन जो पुराणो शहर वरी उसरी न सघियो। मदद खान शहर खे बाहि ॾेई साड़ाए छॾियो हो। बदीन जे क़दीम शहर में केतिरा ई कुतबा पथरनि ते उकिरियल हुआ, जेके हींअर लसिजी विया आहिनि। मिर्ज़ा कलेज बेग जे लिखण मूजिबि उन्हनि कुतबनि ते 632 हिजरी, 1234 ईस्वी ऐं 987 हिजरी ऐं 1579 ईस्वी साल लिखियल हुआ। बदीन जे उन क़दीम शहर में मशहूर बुज़ुर्ग रहंदा हुआ, जिन मां हिकु अब्दुल लतीफ़ कैसर हो, जेको औरंगज़ेब बादशाह जो घाटो दोस्त ऐं शाइर हो। हिन शहर केतिरा ई दौर ॾिठा आहिनि। आईने अकबरी में हुनखे परॻणो ॼाणायो वियो हो। मिर्ज़ा जानी बेग जे ज़माने में मुज़फ़र तरखान बदीन जो नवाब हो, जंहिंखे संदसि पीउ मिर्ज़ा बाक़ी मुक़ररु कयो हो। मिर्ज़ा मोहम्मद बाक़ी जे वफ़ात खां पोइ मिर्ज़ा मुज़फ़र बग़ावत कई। मिर्ज़ा जानी बेग मथसि काए आयो। बदीन वटि जंग लॻी, जंहिंमें मिर्ज़ा मुज़फ़र शिकस्त खाधी ऐं मिर्ज़ा जानी बेग बदीन जे क़िले में दाख़िल थियो। 998 हिजरी ऐं 1580 ईस्वीअ में जॾहिं ख़ान ख़ानान हमिलो कयो, तॾहिं हुन हिकिड़े लश्कर खे बदीन ॾांहुं मोकिलियो वियो, जंहिं हिन शहर ते कब्ज़ो कयो। सन 1158 हिजरी ऐं 1745 ईस्वीअ में मियां नूर मोहम्मद कलोड़े जे वक़्त में कच्छ जे राय जा माण्हू कांचीकोट फ़तेह करे बदीन ऐं आसपास जे शहरनि ते काए आया। मियां नूर मोहम्मद शाह बहारी ऐं ॿियनि फ़क़ीरनि खे मोकिलियो, जिन वञी उन्हनि खे उतां भॼाए कढियो। 1780 में मदद खान पठान हिकु मुसीबत जे रूप में लाड़ मथां अची नाज़िल थियो। हुन ॿियनि शहरनि सां गॾु बदीन खे बि तबाह बर्बाद करे छॾियो। मौजूदा शहर जे ॾखण ओभर तरफ़ पुराणे शहर जा खंडर ऐं दड़ा सलामत बीठा हुआ। मिर्ज़ा कलेज बेग ऐं ॿियनि हिन शहर जी बाक़ी बचियल मस्जिदुनि जो बयानु कयो आहे, जंहिं मां हिक ते पथरनि ते 632 हिजरी ऐं 1234 ईस्वी ऐं ॿिए ते 987 हिजरी 1579 ईस्वी उकिरियल हुआ। उन्हनि मां पहिरीं मस्जिद खे मरियाइन मस्जिद चवंदा हुआ। हिन मस्जिद जो महराब 1960 ईस्वीअ ताईं बीठल हो ऐं पोइ किरी पियो। 1985 ईस्वीअ में सीराणी खां बदीन रस्तो कढण लाइ उन्हनि खंडरनि जे ओलह वारे हिसे जी खोटाई कराई वई। खोटायल हिसे जे ॾिसण सां मालूम थियो त हिन शहर खे बाहि ॾियारे ख़तमु करायो वियो हो। मिर्ज़ा कलेज बेग मुताबिक़ हीउ शहर 18वीं सदीअ जे विच धारे हिकिड़े हिंदू सांवले नाले जो ॿुधल हो, जो 30 वरनि पोइ मदद खान पठान ॿियनि केतिरनि शहरनि सां गॾु वीरान कयो। ॿिनि फिटनि मस्जिदुनि जे पहिरनि तां सन 632 ऐं सन 987 हिजरी लधो आहे। अॻे बदीन ऐं चाचकान जो परॻणो हिकु हो या गॾु हो। संदन मुखिया ॻोठ बदीन ऐं चाचकान हुआ ऐं जहम जो परॻणो ऐं ॻोठ बि उते हो। सन 978 हिजरी सन 1570 ईस्वी में जॾहिं अकबर बादशाह सिंध में आयो, तॾहिं मिर्ज़ा मोहम्मद बाक़ी सिंध जी जुदा जुदा भाङनि खे हथु करण लाइ पंहिंजा माण्हू मुक़ररु कया। बदीन ऐं चाचकान जे परॻणे ते पंहिंजो पुटु मुज़फ़र तरखान मुक़ररु कयाईं ऐं साणसि अली ख़ान कोका गॾे मोकिलियईं। सिगो ई पोइ मिर्ज़ा बाक़ी पाण खे मारे विधो। मुज़फ़र पीउ जे मरण जो ॿुधी ठटे वियो
पर संदसि भाइटे मिर्ज़ा जानी बेग खे अॻे ई हुकुम कयो हुअईं त मुज़फ़र जे फ़साद जो ॿुधी मिर्ज़ा जानी बेग मथसि काहे वियो ऐं बदीन में जंग लॻी, जंहिंमें मुज़फ़र शिकस्त खाधी जो संदसि सरदार फिरी जानी बेग जे पासे थी विया। मुज़फ़र छड़ो भॼी वियो ऐं मिर्ज़ा जानी बेग संदसि सामान पुठियां ॾियारे